ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठुला खां रिपोर्ट कर रहा है मोहम्मद शरीफ कोसो। ठुला में वतन दोस्त मजदूर फेडरेशन के सॾ ते एसटीपी एसयूपी सियासी समाजी तंज़ीम समेत शहरियुनि पारां ॾिनल ठुला में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। मोहम्मद इब्राहिम कुंडाणी, सरवाण सिंधी, जमाल जोश बुरड़ो, एडवोकेट रोशन कुंडाणी, जावेद सागर बिरोही, एजाद अहमद कुंडाणी, अब्दुल गफूर बुरड़ो, कामरेड मोहम्मद बख्श बिरोही, अब्दुल वहाब बगनानी, लुत्फुल्लाह लाचारी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में मुज़ाहिरीन हथनि में पंहिंजे पार्टियुनि जा झंडा ऐं पेना फ्लेक्स खणी सैयद दामन अली शाह ईदगाह खां पुलिस जी नाअहली ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदा पुराणे प्रेस क्लब वटि पहुची सख़्तु एहतजाज कयो, जंहिं सबबि ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ठुल में अमन अमान जी सूरत इंतिहाई ख़राब थी वई आहे। ॾींहं ॾिठे जो अगवा, चोरियूं, धाड़ा ऐं क़त्लेआम रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे, जॾहिं त पुलिस ॾोखारनि अॻियां बेवस बणियल आहे। हुननि चयो त मौजूदा सूरताल खे पीपल्स पार्टी जे नाक़िस हुक्मरानी सबबु थी आहे। हुननि चयो त अवाम खे अकेले सर बदअमनी जो मुक़ाबिलो करण लाइ छॾे ॾिनो वियो आहे। हुननि आईजी सिंध, डीआईजी लाड़काणो, एसएसपी जैकमाबाद खां मुतालबो कयो त अॻुवां ऐं फुर थियल सामान वग़ैरह जल्द वापसि कराए अमन अमान जी बहाली कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।